पंजाब खां बलूचिस्तान वेंदड़ पब्लिक ट्रांसपोर्ट ते शाम 5 वॻे खां पोइ सफ़र ते पाबंदी मड़ी वई आहे। डेरा गाज़ी खान जे डिप्टी कमिश्नर उस्मान ख़ालिद मूजिब शाम 5 वॻे खां पोइ कंहिं बि मुसाफ़िर गाॾी खे सरहदी इलाइक़े बवाटा वटि रोकियो वेंदो ऐं बलूचिस्तान में दाख़िल थियण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। हिन चयो त बलूचिस्तान में मुसाफ़िरनि जे क़त्ल खां पोइ हुकूमत तरफ़ां हिदायतनामो जारी कयो वियो आहे। तंहिं करे ट्रांसपोर्टर्स खे शाम जे सफ़र खां पासो करणु घुर्जे। डीसी मूजिब शाम 5 वॻे खां पोइ का बि मुसाफ़िर गाॾी डीजी खान खां बलूचिस्तान में दाख़िल न थी सघंदी। गाॾियूं सुबुह 5 वॻे खां पोइ सफ़र जारी रखे सघंदियूं। असां नाज़रीन लाइ हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त पंजाब खां बलूचिस्तान वेंदड़ पब्लिक ट्रांसपोर्ट ते शाम 5 वॻे खां पोइ सफ़र ते पाबंदी मड़ी वई आहे। डेरा गाज़ी खान जे डिप्टी कमिश्नर उस्मान ख़ालिद मूजिब शाम 5 वॻे खां पोइ कंहिं बि मुसाफ़िर गाॾी खे सरहदी इलाइक़े बवाटा वटि रोकियो वेंदो ऐं बलूचिस्तान में दाख़िल थियण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। हिन चयो त बलूचिस्तान में मुसाफ़िरनि जे क़त्ल खां पोइ हुकूमत तरफ़ां हिदायतनामो जारी कयो वियो आहे। तंहिं करे ट्रांसपोर्टर खे शाम जे सफ़र खां पासो करणु घुर्जे।